नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेहड़ में ख़बर ॾींदा हलूं त चाइना में क़रोना वायरस फ़ैलजण सबबि मेहड़ वाक़े जे मक़तूलनि जे वारसनि न्याणी उमे रबाब चांडियो जो वफ़ात सिविल इंजीनियर वारे शोबे में तइलीम हासिल कंदड़ नौजवान शागिर्द आकिब हुसैन चांडियो ऐं शहरी एहतियात मेहड़ जे अॻुवाण नज़ीर जांवरी जो पुटु अब्दुल रहमान जांवरी चाइना में फ़ाथल आहे। आकिब हुसैन चांडियो सोशल मीडिया ज़रिए वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान सां मुखातिब थींदे चयो आहे त असां केतिरा ई शागिर्द चाइना में फ़ाथल आहियूं। असांजा वालिदैन सख़्तु परेशान, जल्द असांखे पाकिस्तान घुरायो वञे। ॿिए तरफ़ राब्ते करण ते उमे रुबाब चांडियो चयो आहे त चीन में फ़ाथल कोरोना वायरस सबबि चाइना में पढ़ंदड़ शागिर्द ऐं उन जे वालिदैन सख़्तु परेशान। हुकूमत पाकिस्तान खे घुर्जे त अहिड़े मामले ते जल्द पॉलिसियूं जोड़नि त जीअं शागिर्द ऐं उन जे वालिदैन जूं परेशानियूं ख़तमु थियनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।